आकिबतु लिल्मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया वल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्नल्लाह युदखिलुल्लज़ीना आमनू वअमिलुस्सालिहात जन्नातिन तजरी मिन तहतिहल अन्हार युहल्लूना फ़ीहा मिन असाविर मिन ज़हबिन वलुअलुआ वलिबासुहुम फ़ीहा हरीर वहुदू इलत-तय्यिब मिनल क़ौल वहुदू इला सिरातिल हमीद। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। लेकिन नबी से आशिक़न वो बुलंद आवाज़ से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदन नबील उम्मी व आलिहि व सहाबी व अहले बैतिही व अज़वाजिही अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। मुझा भाइरो अजीजो दोस्तों ऐं बुजुर्गों, कुरान करीम मां 17 पारे मां सूरत हज मां तिलावत कई थम। ये उहा सूरत आ जेका नाज़िल थी आ मिठे मदीने में। ॾाढियां चओ सुभान अल्लाह। मदीनो मुनव्वरा मक्को मुअज़्ज़मा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जाया त मक्के पाक में जड़ी मक्के जा मुशरिक चौराहन न प्याजन मक्के मां हिजरत बे कयूं बिन शयुनि जे करे को तौहीद जे करे बियो कुरान जे करे। नबी से चयो मुंहिंजा रब मांखे मक्को ॾाढो प्यारो थी अबे ॾाढे जो अबानो वतना तुझे तौहीद कुरान जे करे छॾियूं थो वञां लॾियूं थो वञां। हाणे मांखे उन्हीअ शहर में रहा जेको तोखे प्यारो आ मक्को नबी से के प्यारो आ
मदीनो अल्लाह के प्यारो अल्लाह चल बिनी शहरन जी ज़ियारत नसीब करे आमीन जो दुरिया बख्तवारन माननगे ये शहर नसीब थीना हेदो काबे जो तवाफ उहो काबो जेंगे जहानन जे लाए जो हिदायत जो मरकज बनाए गालायो ना ओ बा अगा इच्छा थी इन अव्वल बैतियू वज़अ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारका मुबारकं व हुदल लिल आलमीन। अचो साईं बटे मिनट बस छड़ो गाना सब चो सुभान अल्लाह। का जगह का नहीं सारी दुनिया जो विच चौकाबतुल्लाह जी जमीना हजरत खलील के जय काबे के तैयार कर साईं हे विच जबलन में दो काबो तैयार कराए साहो सलो ही कोने हेडे इंदो केर खलील तू काबे के तैयार कर मुझा पेरे प्यादे तईंदा पर रोइंदा बींदा। अल्लाह करे दर खुलम काबतुल्लाह जा दहली दीदार नबी सैने रोजे जी ज़ियारत क्यों काबे जो तवाफ क्यों दिल शैन के बरकत वारो कई वक्त को नहीं न तो कुरान पढ़ा एक काबे के बरकत वारो बनाई ऐ बे नंबर में पानी के बरकत वारो कई माअन मुबारका। ट्रेन नंबर में जो जैतून जे वण के जो बरकत वारो टाइम पूरो थी मां बुजुर्ग वडा वेठा इन करे ख्याल कयो छो त वडन जो दुआयूं अल्लाह वारन जो जो तां यादो बयान था बियो सजी बरकत हिन में इन जी ज़ियारत तक क्यों अगोड़े नमाज थी वरी कुरान शरीफ अंदर रखियो माजमान खणी चो छो त मजलिस जो मीर मजलिस जो सिंगार है कुरान मुशरिकन को रब दुनिया में ही खसे छड़ियो आ कुरान कुरान दिनो ही मोमिनन हजरत खलील ऐ हजरत इस्माइल काबे के तैयार ब्यागन अबो मिस्त्री पुट मजूर हेरे हेरे मारे तो तक अंदाजो तन काबो भी पाक आत नबियन जा हथ मुबारक भी पाक पुट गारो थोड़े बाबो गारो पियो रखे पुट पत्थर पियो दे बाबो पत्थर पियो रखे अद तई काबतुल्लाह आयो हाने इस्माइल जी बाबा के मथे मंजिल ते कियां पुजऊं डाकिणियों कवायद अर्श वारे चयो खलील घर मुंजो तो तैयार करे इंतजाम मां पाण कन जगह इन मौलवी जी ठहे त इंतजाम ये कंदा के घर मुंजो
पत्थर तू मोकिलिया जन्नत मां उन दे भी ओ सारी कर जाके तुझी जाते तो के जरूरत पवनी यो लिफ्ट नमूने पत्थर होते तो के पुजाइंदो अजु भी वञो उन पत्थर ते हजरत खलील जा कदम मुबारक ई थया बयान ने तुझा मुंजा पैर जो गप में ठई हजरत खलील जे कदमन मुबारकन जो जिक्र कुरान में सदको वञा कुरान जे नाले अजु वो पत्थर काबतुल्लाह में रखियो आ शीशे में बंदा उन जे सामने बैतुल्लाह जे गिलाफ दे नजर कंदो त ही आयत लिखी पई आ व इज़ यरफउ इब्राहीमुल क़वाइद लोलियूं कुरान जो बुधाया तो जी हित गडो इंशाअल्लाह जन्नत में ये गडो आमीन चौड़ा असां दा चऊं मरऊं मोमिन थी तो जन्नत किन सां ॾिसूं पर जन्नत इंतजार थी करे उन्हनि जवाननि जो जेके हिन जी तिलावत था कनि असुर थींदो बांग ही न मिलंदी लठ सिद्धो होटल क्या खणी आ दम तो निकरे अल्लाह अकबर हेडे अजे सॾ थियो आ अल्लाह अकबर अल्लाह अकबर अवल अजे नमाज पढ़े उन्हीं जो सॾ थियो थी जेको सभिनी खां वॾो आ वो कुरान जी तिलावत करे वो जाॾे वञे औला कम भी रब सवला करे मस्जिद ॾे न ईंदा मस्जिद ॾे उहे ईंदा जेके बख़्त वारा कुरान जी तिलावत उहे कंदा जो जेके बख़्त वारा हूंदा हिन जो पढ़ण मथे ॿुधण अन्या मथे पर दीदार करे तबी रंगजी वे नबी फरमायो टे नाम था मिलन जेको पंजन शयुनि मां हिकड़ीअ जी ज़ियारत कंदो इनाम टे उहे पंज ई ॿुधाए पहिरियों कुरान जी ज़ियारत ॿियो काबे जी ज़ियारत ॿियो अबे अम्मा जी ज़ियारत चौथों आब ज़मज़म जी ज़ियारत पंजो हक वारनि आलिमनि बुज़ुर्गनि वलियनि जी ज़ियारत पंजनि मां हिकड़े जी ज़ियारत थई इनाम टे पोयां सुभान अल्लाह डरी आ अञा ॿ टे आलिम बुज़ुर्ग अचणा हिननि वीचारनि जी मां तारीख़ ई न लिखी ओ जड़ी करमपुर पुगवा ते मल फोन क्यों तरी उते वठो वठो करे मौली मोहम्मद ईसा के खादी हथ जी पोइते कयम उतों कलाक वाज उते भी नओ प्रोग्राम थियो कदी थियो ही न हो उतों दुखी तां जे वायदे ते रब पुजायो अन्या सखर आ रोड़ी वरी इतों करे वरी मीरो खान ये सब बरकतां हिन में न दसा कुराड़ा तगारी ते भी को न बियारे ये तगारी खणो तगारी हो देता साही दी पर ये कुरान जी बरकत सुभान अल्लाह जडे हिन जी नजर कुरान ते पई रब इन तो कावड़ हटाए छड़ी बियो हिन जी नजर पई कुरान ते रब इन दे रहम जे नजर जांदो नियारे DCSP वजीर अमीर वडेरो गोठ जो प्यार सां तो ॾिसई खुशीअ में नथो मापे पर वक़्त त उन्हनि जा भला जिंदे रब रहम जे नज़र सां तो नियार ॾाढो चओ सुभान इहा ज़ियारत भी इबादत में दो लिखाए
तिजारत भी इबादत इन को परे न वञ अज तो के कुरान भी न थो वणे कुरान वारा भी अल्लाह जी ज़ात ॾिसे थी जॾहिं आख़िरत में तू हिन कुरान वारनि जी इज़त ते ॾिसजां मलाइक भी सलाम कन चवे तो वसीकल लज़ीना तक़ऊ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा वफ़ुतिहत अबवाबुहा वक़ाल लहुम खज़नतुहा सलामुन अलैकुम इतो न ॻाल्हायो चपन वारो वाज मां वटि न थियो 15-20 मिंट वाज अञा देगिन जा बसर ई नथा वठजन वाज पूरो थियो हिते हलो हला जे टाइम हुजे त हिन क़ुरान खे अल्लाह जे फज़ल सां 2 कलाक विहा त 2 कलाक क़ुरान जूं लोलियूं सजी रात कंजे कब्र ते भई त पढ़ टके जो सवाब न मिलंदो 3 कुल पढ़ खत्मन जो सवाब एक दफो यासीन पढ़ 10 कुरान जे खत्मन जो जन कुरान छडियो थी हे कुरान हथन में आ उनन के निंड काने पर जाते कुरान तडे ते वेही तिलावत था कन जो रब उनके सुख जी निंड तो करा अरे दीन जा अड्डा थव मदरसा 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 मदरसन सां मोहब्बत रखो मस्जिद में अची अल्लाह जो सजदो कयो खोलिया वेंदा दरवाजा जन्नत जा क़यामत जो ॾींहुं थींदो हीअं मलाइक वठी मोमिननि खे जन्नत ॾे पुॼाईंदा जॾहिं जन्नत ते रवाना थींदा मलाइक चवंदनि सलामुन अलैकुम एॾे मारे कंदे मलाइक त सलाम कंदा पर रब भी सलाम रब जे तोखे सुहिणो करे ठाहियो गलीज़ कतरे में लखन जो लाल बनाई ॾिस त हाणे केॾा सुहिणा वेठा हो चेहरा तव्हांजा क़ुरान ऐं निमाज़ जे करे चमके अल्लाह पर उन पाणीअ जे कतरे ते भी नज़र कर पाण ॾे भी नज़र कर त मां आहियां छा मां हुयुमि छा वॾाई छा ते कई थी वॾाई करे त उहो सुब्हानहू व तआला अम्मा यक़ूलून उलूवन कबीरा गालियूं न कुरान ये जमात आई कुरान जे करे हे कुरान जा परवाना ने नबी से जा आशिक असहाब अहल बैत जा गुलाम सुभान अल्लाह चौड़ा जा बाकू हो जो मथा भी उहो वडो भी उहो आहे अकेलो पर जाडे तारे नजर रात जो निंड पियो ऐं मलाक नौकर करे बीहारिया अथई वाह तो बाकुअ जेॾो फाटी थो वञे किविलियूं भर में माकोड़ा पासे में मच्छर दर्दन मथां घुमंदा था वतनी पर अर्श वारो तुंहिंजे मलाइको हे निंड करे तव्हां नौकर थी परो ॾियो पोइ हुनजो एतिरो हक़ तो ते कोन्हे त हुनजो सजदो करे गैरन जे दर ते कंधु भॻो पियो थी हीअ पेशानी उन जे दर ते निवा जे टिन अंधारन में सोहणो करे लखन जो लाल नारे तकबीर शाने सहाबा शाने मुस्तफा नारे तकबीर केडो इजारे दर्द में नारो आयो तां जे वात ते कुल्फ और टके जो बाल जी मेचा उते इन जो कूका मुद रात जो रड़ियूं मुदे से अरे सजी रात मानू बालन में मेच में खत्म था करे छजन अरे चरिया
ये टके जे बाल में निंड न फिटा, निंड फिटा है तो कुरान जे करे तो बिना हिसाब जे जन्नत में रवान। कुरान जो कदरो कुरान वारन सहाबा अहल बैत असां जे जमात जे वडन बुजुर्गन आलमन वट खुदा जो कसम ही तडे ते वेही मिठे कुरान सा रूह रिहान कंदा, बुख भी लही वने उन भी कुरान वणे न हलो गया मलाक वठी जन्नत जे दर ते पुजाए चवनन सलाम जे तहां के पेट के पत्थर बदव कुरान न छड़ियो, वतन छड़ियो कुरान न छड़ियो, बच्चा कुहायो कुरान न छड़ियो, मारा खादव कुरान न छड़ियो, बिरादर तोड़े हलो जन्नत दे जन्नत तहां जे इंतजार में बेश्तो चाहे जड़ी रब ही तो जो तू रब जो थी रब तो जो वो जेकी घुरदे दींदो हे नारी हे बाग हे मेवा हे पट जा वगा हे सोन जा कंगण हे वडे नखिन वारियूं हूरा और हे मुसलमान छितो थी बियो काणी बाग यानी ताकत लंगे थी तभी न डाण जी दी जन्म ढूंढ जी धप साड़ियूं थी वने या काडे कने हे दे कान हुन लियाकूत वल मरजान सदा दियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जान तो क्यों सब मारे जाते 1:30 बजे मोटी आए वहां मोरे को अल्लाह दिसे तो 4-5 कलाक भी निंड कोने वरी दी जो निकरंदा या हिन जी बरकत सुभान अल्लाह। हिन डायण में असर आ निंड के ये थी फिटाए जे इजराइल मौत जे जल्द फिटी वेंदी कोई सुजाग थिया तो कुरान पढ़ा सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह। फरमाई कान्हुल याकूत वल मरजान फबे अय्ये आला रब्बिकुमा तुकल्लिबा सुभान अल्लाह। एकड़े के जन्म दो ज़ाला बती दोस्तों इन एक ही रत में रात कई है और हुत दो जे 70 दीनो हेड़ा कुराड़ा भी 20 सालन जा नौजवान थी 70 हूरन जाली घोट बणमा सुभान अल्लाह। नारियूं बाग मेवा पट जा वगा सोन जा कंगण दिलबर मोहम्मद जो दीदार नबी जो भाकुर नबी जे थारो आब हौज कौसर सुभान अल्लाह। पर अन्या रब चंद अच कुरान वारा त मां पंजो दीदार सुभान अल्लाह। हाने हे दीदार कियां करे रब सां कियां मिले हेरे कंदे हे कुरान परन में उडारींद मुझो नबी तो फरमाए सूरत बकर सजो पर बनबी सूरत आल इमरान खबो पर बनबी कुरान आशिकन के परन में उडारे रब सां मिलाई बड़ा कुरान कंद मन जो गाटो हणे तो तोले जी ज़बान न तो हलाए सुभान अल्लाह। वजूह यौमइज़िन नाज़िरतुन इला रब्बिहा नाज़िरा सुभान अल्लाह। वो कुरान बुधाए जो उम्र निंड कई हुंदई नाई हुंदई ये गा जो रब कुरान जे करे निंड कराई सुभान अल्लाह। वडो इन में सुकून दिल वारो थाम धोपी धोपी कल्ब तो कट लई एकड़ी जा ते वयम थक जे डाडो जे मां सज मां के कुछ न खपे तो जो हंध दे तमा समा जे न कुरान पर वो बेचारो वो घर
आब ज़मज़म जो अधु गिलास खणी आयो अल्लाह ॾिठो मां उहो पीतो अजी जे सीनो खुलियो आहे 2 कलाक क़ुरान पढ़ियो सुभान अल्लाह अंदर धोपी पियो कल्ब तो कट लही उहा ज़मज़म जंहिंमें रसूलुल्लाह की ओबर मुबारक पया सुभान अल्लाह 4 शयूं एक इस्माइल अलैहिस्सलाम जे कदमन मुबारकन जी बरकत बो जिब्रील जे पर जी बरकत टियों हाजिरा जी दुआ चौथो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इन में ओबर मुबारक पयल साहबी के फरमायूं त ज़मज़म जे खूह में बोको पानी जो भरे आयो पान पी फरमायूं यो बोको वराए खूह में साईं छा जे करे के मुंजा उम्मती कन माखे ॾिठो कन न ॾिठो केई मुंहिंजे सिक में रहिजी वेंदा इहो बोको वराए वञी में खूह में विझो त जीअं घर वेठिलनि मां मोहम्मद करीम जे उम्मतुनि खे मां मोहम्मद जी ओबर नसीब सुभान अल्लाह इन पानी में हुजूर संगी ओबर मुबारक पियल कुरान ही परन में उड़ारे मारे कन्ने वनी रब सा मिलाई 70,000 नूरानी पर्दा परे थी वेंदा कुरान चंदे वो थी तुझो रब जंहिंजो काबे दे मुंह करे सजदा कई जिक्र कई जिक्र कयो ॾाढो ॻाल्हायो वॾे में वॾो जिक्र चओ निमाज़ सुभान अल्लाह हज जो हुकुम मिठे मदीने में थियो रोजे जो हुकुम मिठे मदीने में ज़कात जो हुकुम मिठे मदीने में जिब्रील के रब चयो मुझे पैगंबर के मक्के वारन ॾाढा दुख ॾिनान इन के मारे वठी अच सुभान अल्लाह सुभान अल्लाह त मां पंहिंजे कुदरत जूं नयूं नयूं निशानियूं ॾेखारियांस अर्श ॾेखारियांस कुर्सी ॾेखारियांस जन्नत जो सैर करायांस पंहिंजो दीदार करायांस माॾे वठी अचेसि त तोहफ़े में निमाज़ बि ॾियां सुभान अल्लाह मथे घुराए निमाज़ ॾिनई सुभान अल्लाह चओ इहा थी निमाज़ बेनिमाज़ी मर्दो उञो थी मर्दो निमाज़ी मर्दो अहिड़े तक हीअं पट जा रुमाल मलाक जन्नत में खणी ईंदा हीअं ॾेखारींदसि ईअं दम परवास थींदसि जीअं अटे में वार अल्लाह मारे कंदो जेकी रब चौरायो शुक्र कयो जो सुबुह खां वठी जलसो हलियो आहे हा हा ॾींहुं डुकंदो थो वञे पर आलम नथा खुटे सुभान अल्लाह सुभान अल्लाह ज़ियारत कंदो निमाज़ वॾो ज़िक्र इन्न सलात तनहा अनिल फ़हशाइ वल मुनकर वलज़िक्रुल्लाहि अकबर सुभान अल्लाह ये तो बेशक निमाज बुरन कमन ऐ बेहयाई जे कमन खां रोके थी ऐ वडे में वडो जिक्र क्यों निमाज सुभान अल्लाह निमाजी मरे थो मंझन जो कबर में पूरियो सुबह जो रात जो तभी उनके 3 पेरी जो निमाज जो टाइम नजर ईंदो मलाक सवाल करण ईंदस तुझो रब केरो तुझो नबी तुझो दीन चंदो हटो त परे निमाज त पढ़ी वठो निमाज मोमिन जो मेराज कुरान चंगस हे उहो थी तुझो रब जंहिंजे नाले ते खैर खैराता कयई भुखिया खारायई उघाड़ा ढकायई ज़ियारत कर हिन जो ज़ियारत कंदो अख भी न छिंबींदो चवंदो रब तो मूं ड्रऊ ई नथो थे ये जमात सजी सोहणी आहे चयो नबी सोहणा सुभान अल्लाह चओ
वली सोना, आलिम सोना, हाफिज सोना, सुभान अल्लाह चौड़ा जा। पर तोखों तो पुछा असां जो मोहम्मद करीम जो सोनन जो भी सरदार, सोनन जो सरदार। हाणे बुध जाए हेरे कंडे माडे वो रब केडो न सोनो हुंदो जे जहान सोनो। सुभान अल्लाह। केडो न सोनो अल्लाह अकबर। रब त सोनो पर नाला भी सोना दस वलहुल अस्माउल हुस्ना। सुभान अल्लाह। कुरान ॿुधाए दका कल्ब तो कटल वाह जो मज़ो आ कुरान। हाणे ॿुधो दाऊद ॻोठ जे भरसां रहण वारो जेड़ो नालो रब जो वठंदो जेस ताईं जीअरा हूंदो न बुखिया न उञ। बुख भी खत्म उञ भी खत्म रब जे नाले में जो सुकून थो अची। अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। मोमिन जे कल्ब के चईंदो आ अल्लाह जे ज़िक्र सां। ला इलाहा इल्लल्लाह भी ज़िक्र, अल्लाह भी ज़िक्र, हू भी ज़िक्र, पर हे कुरान भी ज़िक्र। इन हुवा इल्ला ज़िक्रुन व क़ुरआनुम मुबीन। सुभान अल्लाह। समूरा जो जेको रब पैगंबर के कुरान ॾिनो आ वो खुलियल नसीहत बणी। सुभान अल्लाह। हेॾे हिन खे चिंबड़ो त इज्जत बचे। कुरान वारा उॾामंदा। अल्लाह ताला चवंदो घबरायो न। छंछर आचर सूमर अंगारो अरबा कम ये ॾींहं सभु ख़त्म। जुमे जो ॾींहुं थींदो अठे ॾींहुं अल्लाह जन्नतनि खे पंहिंजो दीदार कराईंदो। सुभान अल्लाह। वो रब ॾिठी त सॼो जहान विसरी उन खे राज़ी कर, राज़ी कर, माथे यकीन रख। इन्नल्लज़ीन क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ाम। जंहिं शख़्स चयो मुंहिंजो अल्लाह उहो आहे जेको जहाननि जो पालनहार। इन ॻाल्हि ते पको थी बीठो माथे यकीन कई। लुॾियो लमियो न हेॾे वियो न हेॾे यकीन माथे। कुरान में चई मौत पो ॾींदो मांस अॻ में नूरी मलाक मोकिले जन्नत जी बिशारत ॾे। सुभान अल्लाह। ततनज़्ज़ल अलैहिमुल मलाइका। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। उन्हीअ जो नालो ज़बान ते वठो जेका किरोड़नि में ज़बान न मिले मुफ़्त ॾिने। सॼी दुनिया में अरब खरब गूंगा वीचारा डुका आहिनि त बि ॻाल्हाइण नथो अचे। इहा ॻाल्हाइण वारी महिरबानी बि उन्हीअ खे। सुभान अल्लाह नथो चए। ये कंहिंजा थोरा थी मलाक सेरनि ॾींहं खां वेही छा था चवनि अल्लाह तख़ाफू वला तहज़न। न क़बर जो भाव कर न हशर जो रब तोसां वाइदो थो करे। इहा क़बर 12 मिठी हूंदी अंदर तुझे लाइ बिश्त जो बाग बणंदी। जन्नत इहो वाइदो भी कुरान में रब मुवाइदो मोमिन सां कयो आहे। अल्लाह करे मोमिन थी रहूं ऐं मोमिन थी मरूं। नारे तकबीर। सुभान अल्लाह।
हजरत खलील जड़ी काबे के तैयार क्यों अर्श वारो तो चए अजु जेका मजूरी घुरे दजा घर मुंजो ठायो थी जेका चवे ॼाण छा थो चए जे मांखे कुछ न खपे हीरा लाल जवाहर मोती सोन चांदी ये सब मां रब वट खानियूं हन खजाना हन घुर्द ॼाण ना जे मांखे कुछ न खपे छा घुरजई चेंजे को आखिर ज़मान मोहम्मद करीम पैदा कंदे ये मुझे पुष्ट में पैदा कर मुझे पीढ़ियों में पैदा कर मांखे मजूरी मिली सुभान अल्लाह एडो काबू ठाई दबी मथे हथ खणी दुआ पियो करे चा पियो चई बड़ा कुरान रब्बना तकब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम सुभान अल्लाह नबियन सगोरन जाथों कुरान खोल काथे रब्बे काथे रब्बना काथे रब्बे काथे रब्बना जदी नबियन रब के सदियो मुशरक पो तोखे छा थियो एडो रब कावड़ायो थी जो खुदा तो के देखो नहीं छड़ियो समूरा जाओ क्या आए इनन के दियो पियो बाव के भी अद तुम पी ए प्यालो एडो जो खुटण जो ही ना पर अन्या कुछ तपी दो वने इन को ठिकर जो जेस ते ढुक भरते से चपई जट अल्लाह मारे गन्ने रब्बना तकब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम सुभान अल्लाह ये अल्लाह मुझे मेहनत के कबूल कर तू 5 रुपया मस्जिद में दई मदरसे में के आलम के नात खान के गरीब के कड लंगे वारो डाडो द मां दिना 5 अरे तू न दे आ तो मरी वनिया अल्लाह रज़ाक शुक्र कर जो तोखो कम वतो तई जो तुजा 5 रुपया रब जे रस्ते में कर सुभान अल्लाह बेशक तू अना घुरिया थोड़े वो भी अना घुरिया दींदी ये दो तो नी नो मैं जनो घुमा दी न हुंदी मां ओ रब हां जो माई मरियम के बंद कमरे में अना मुदायदा मेवा सुभान अल्लाह समूरा जो खुदा आज जाओ अच्छी दारिया अन्या पटका लाए मुजावर जे पेरन ते तो रखे न रुकाया न रोटी आया न तो जे उन्हीं के न तो सदे ए कुरान हथन में आ जेको तुझे करे निंद्र ही न तो जागे तो जे की घुरे तमा जा सुभान अल्लाह रात में अर्श के हिकड़ो झूठो ईंदो आ जिब्रील आयो नबी ज़ैंदे अल्लाह जा रसूल जुम्मे वारी रात में अर्श के 3 झूठा ई सुभान अल्लाह आए गो गुरण वारो गुरे तजा पुत्र न्याणियूं इज्जत हिदायत जन्नत माल मिल्कियत जेकी खपे घुरे तो मां मुझी रहमत इंतजार में आ खाली न मोट सुभान अल्लाह ये रहा वजन मोहन जे कब्र हेरो कर अकुल कादे उन्हें के न तो सदे ये को तो संगड केरा गड वहु माकुम ऐना माकुम तुम वरिया तो बड़ा ये काबतुल्लाह जे गिलाफ ते लिखी भैया वैला साल गए बादी सुभान अल्लाह अन्नी फैनी करी सुभान अल्लाह पैगंबर बाना सवाल कनी कुछ नहीं द रब का थे वो चवें तवे जो मैलो जो 2 मेल 5 मेल केतरो जो
चई चवेन पैगंबर नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। सुभान अल्लाह। वरी जेबो आसा जे रग के इहा परे मां इन खंदी अन्या वेजो आ सुभान अल्लाह। केरो वेजो आ अल्लाह पाक। ओ कंखे सजो अल्लाह पाक। मदद कंखो वठो अल्लाह का। केरु कंदो आ बिना लालच मदद। अल्लाह। सजदो कंजो क्यों, अल्लाह। जिक्र कंजो क्यों। अल्लाह जड़ी काबे के तैयार की मजूरी जे बी न खपे मुस्तफा मुझे पुश्त में पैदा कर। सुभान अल्लाह। नबी सही जाया अम्मा आमना थी चे तो मुझे घर में दियो पियो बरे उन जो तेल थोरो वो भी विसामियो जड़ी मुस्तफा जाया एडी लाइट बरी वई वेठी मक्के में हां शाम जो मारियो अखिल नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने सहाबा, नारे तकबीर। शाम ताईं लाइट छो वई छो त हज़रत खलील जी क़बर मुबारका शाम जे पासे ॾे मिसकाल ॾिनईंसि त जंहिं जवान लाइ दुआ घुरी आई अॼु मोहम्मद मुस्तफा ज़मीन ते पहुची वियो आहे। सुभान अल्लाह। बेशक अल्लाह करे निंद्र में नबी साईं जी ज़ियारत। बेशक सुभान अल्लाह। आमीन चओ। आमीन। आयतां जेके पढ़ियूं पंदो परे माना क्या इन्नल्लाह युदखिलुल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात। उहे शख्स जिन ईमान वांदो अमल सालिह कया उन्हीअ जन्नत में दाखिल कंदो मान जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार। सुभान अल्लाह। ये में नारियूं थियूं खीरन जूं माखिन जूं शराबन तहूरा। हे शराब न ज़ाल के भी अदी अमा कंदो अल्लाह। ज़ालिम जेको मिट न थो सुञाणे वो मस्जिद काथों लहे। अल्लाह अकबर। ये गाफिल थी वई तरी तो कुरान में चई ला तक़रबु सलात व अंतुम सुकारा। नशे जे हालत में नमाज ते भी नाचो जेते नशो न लाइ इन त लुंग बदी सभिनी जे अॻियां नमाज़नि जे घुमे त कुल्ली जी नमाज अल्लाह छा कजे छड़ नशो छड़ ज़िना छड़ चोरी मज़ा उते यो हल्लऊन फीहा मिन असाविर मिन ज़हबिन व लुअलुआ। सुभान अल्लाह। व लिबासुहुम फीहा हरीर। सुभान अल्लाह। अल्लाह सोन जा कंगन उहे भी साईं मां अचां थो इंशाअल्लाह। सोन जा कंगन पाराया वेंदा हिते सोन मना उते सोना कंगन। सुभान अल्लाह। सोन हिते ज़ैफ़ा पाइन मर्द के मना हे आलम वेठा पुछो उते अल्लाह ताला तोखे सोना कंगन पाराई ॿियो तोखे छा खपे मज़ा उते वगा चो पट जा सुभान अल्लाह। दुख ई लही वेंदा सोना कंगन पट जा वगा। वरी कुरान में चई तो बिस्तरा भी पट जा। सुभान अल्लाह। ये टेक दे उम्र जा दुख ही लही। सुभान अल्लाह। मुत्तकीन अला फुरुशिन बताइनहा मिन इस्तबरक व जनल जन्नतैन दा। सुभान अल्लाह।
वबे आई आला रब्बिकुमा तुकल्लिबा सुभान अल्लाह मज़ा उते तो उतों दी तैयारी क्यों इंशाअल्लाह जी हित गडूं जन्नत में कीअं गॾु हूंदा हिकिड़ो नात खान गज़ल चवंदो इमाम हसन हुसैन जे शान में ॿुधो